अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो असी मौजूद आहियूं बाबा फारूक सोलंकी साहब कैमरामैन एंड एडिटर जिन जी शादी है अज माशाल्लाह सां अज बाबा साईं जी टी शादी है अल्लाह शादी आबाद रखेस असा प्यारो दोस्त अली अली तव्हां छा चवणु चाहींदो? अस्सलाम वालेकुम या अली मुद्दा जी तो मां तव्हांजो पंहिंजो नालो आर्टिस्ट अली जनमरा जी त असांजे बाबा फारूक सोलंकी असांजो उस्ताद भी आहे एडिटर भी आहे कैमरामैन भी आहे उनजी शादी आहे असांजे टी शादी माशाल्लाह असां उन शादी ते आहियूं अनक़रीब तक़रीबन 3:30 बजे पार्टी शुरू आहे उन खां पोइ असां पंहिंजी पार्टी खाईंदासीं ऐं कमुकार कराईंदासीं। वॾी महिरबानी। अच्छा बाबा फारूक हाणे हाल हाल वठूं थोरो टी शादी बस बस वादा खणी अंदर। अस्सलाम वालेकुम। सलाम छा हाल आहे बाबा? खैर खैर ही तव्हां टी शादी पिया कयो इन बाबति तव्हां छा ॿुधाइणु चाहींदा? साईं भुलिजी पिया चौथी आहे साईं भुलिजी पिया चौथी आहे साईं भुलिजी पिया चौथी आहे no.